नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा आहियूं त खिपरो में अवामी न्यूज़ ऑफिस में खिपरो जे रवासी मुबारक पोहड़ दाहींदे ॿुधायो त राति जो 2 वॻे आउं पंहिंजी भेण आयशा ज़ाल अब्दुल सत्तार खे डिलीवरी लाइ तालका अस्पताल खिपरो खणी वियसि। उते मौजूद अमले ऐं डॉक्टराणी मुसरत इलाज करण बजाए मूंखे इहो चयो त हिते का बि सहूलियत न, अवां ॿिए पासे खणाए वञो। जंहिं ते मूं चयो त आउं ग़रीब माण्हू आहियां, राति जो किथे खणी वञा। जंहिं ते उते मौजूद डॉक्टराणी अमले मूंसां बदतमीज़ी करे धिका ॾिना। जेको करिणो आहे कर, हिते इलाज न आहे। हिन चयो त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं अहिड़े नाअहल अमले खे फौरी तौर ते हटायो वञे। जाम नाजाइज़ कई है, नवाज़ जाम ग़लति ॻाल्हायो आहे। असांखे इंसाफ़ कयो वञे। जेको 5 रुपए जी बि असांखे दवा सिविल में कोन मिली आहे, सभु ॿाहिरां आंदी आहे। ऐं उनखां अलावा हुनजो असांखे एतिरी मिठाई ॾियो 1000 रुपया। असां ग़रीब माण्हू हुनजे लाइ किथां आणियूं 1000 रुपया। 1000 रुपया असां वटि हुजनि, प्राइवेट में वञूं, असां सिविल में थोरी वञूं। उनखे एतिरो चवण जे बाद असां जाम बदतमीज़ी कई आहे। जेको करिणो वञी करे छॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़